نتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقل للمؤمنات يغضضن من أبصارهن ويحفظن فروجهن ولا يبدين زينتهن إلا ما ظهر منها وليضربن بخمرهن على جيوبهن ولا يبدين زينتهن إلا لبؤولتهن أو آبائهن أو آباء بؤولتهن أو أبنائهن وأبناء بؤولتهن أو أبناء بؤولتهن أو إخوانهن أو بني إخوانهن أو بني أخواتهن أو نسائهن أو ما ملكت أيمانهن أو التابعين غير أولي الإربة من الرجال أو الطفل الذين لم يظهروا على عورات النساء ولا يضربن بأرجلهن ليعلم ما يخفين من زينتهن وتوبوا إلى الله جميعا أيها المؤمنون لعلكم تفلحون صدق الله العظيم صلاة جريمة اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا بھائیو اگے مہینے میں سورہ نور جی ایک آیت تلاوت کئی جے میں مردن کے پارت کئی وئی تو تاں پنجے نظرن جی حفاظت کیو جارے ڈسن جائز آ ڈیں ڈسو جارے ڈسن ناجائز آ ڈیں نہ نیارو حیا سکھارے تو گھرو مسائل ہیں شاہ ولی اللہ محدث دہلوی لکھا تھا قرآن میں تدبیر منزل جو موضوع ہے گھر میں کیے رہے گی یہ موضوع انسانن جے لائی ہیں مجھا بھائرو ہتے آئے عورتن جے لا حکم ہن آیت میں ڈکھڑیو موضوع ہے چھو تا اساں شہری مانو آزادی تے ہری ویا آहियूं پر رب جو کلام بدلبو کو نہ کو زمانو بدلجی سگے تو رسم و رواج اساں جا بدلجی سگن تھا پر قرآن نہ بدلا جائے گا قرآن تبدیل نہ تھیندو کھڑی قیامت تائیں اچی ونجے کسو پر یا تبدیل نہ تھی ہی بھی تواں کے ٻڌائے چھڏیاں تو واعظ جو ہتے تھے تو درس موں وٹ بندیء میں لکھجے تو وری انشاءاللہ تعالیٰ 3 سال انہیں کے دہرائنو نہ ہے 3 سالن کھاں پوء وری بھیرو ॾियारबो त जीअं यादि पवे बाक़ी 3 सालनि ताईं वरी इन खे वारो न ईंदो तंहिंजे करे दवा कड़ी आहे तव्हां ध्यान सां ॿुधी वेंदव अलाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फरमायो अलाह साईं वकुल लिल मोमिनात ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मोमिन न्याणियुनि खे चओ जिन ईमान आंदो आहे कलमो क़बूलियो आहे उन्हनि खे हुकुम कर यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन त उहे बि पंहिंजूं नज़रूं हेठि कर ओॾे ॾिसनि जाॾे ॾिसणु जाइज़ आहे जाॾे ॾिसणु जाइज़ कोन्हे ओॾे न निहारनि इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह 8वीं सदी हिजरीअ जो आलिम आहे अॼु खां 700 साल अॻु जो आहे उन तफ़सीर में लिखियो आहे त आख़िरकार ईअं छो आहे जो निमाज़ में मर्दनि औरतुनि खे गॾियल हुकुम आहे रोज़नि में मर्दनि औरतुनि जे लाइ गॾियल आहे त कुतिब अलैकुम सियाम ऐं ज़कात जे लाइ गॾियल आहे त आतु ज़कात हिते सत्र ऐं हयाव जे परदे जे लिहाज़ सां रब साईं मर्दनि खे धार हुकुम कयो आहे माइनि खे धार हुकुम कयो आहे छाजे करे इमाम कुर्तुबी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम 20 जुल्दनि में इहो तफ़सीर आहे लिखे थो हिन करे जो पुछड़ाईअ जी इब्तिदा शुरूआत माइनि खां थींदी आहे उहे ख़शट कंदी आहे शुरू ओड़ो थींदो मर्द खे ज़रूरत न आहे कुझु ॾींहं थिया चक जे शहर में जा ख़बर छपी
त वाणियनि खे ॿिनि लाटनि खे डॉक्टरनि खे क़तलु कयूं छो त उन मुस्लमान छोकिरीअ सां कचट कई। मुंहिंजा भाइरो जॾहिं मां इहा ख़बर पढ़ी मूं चयो त वाणीअ जे पुट खे ताक़त न आहे जो कंहिं मुस्लमान या रुॻो निहारे सघे। अहिड़े मुल्क में रहे थो, ख़ासि करे चक वारो इलाइक़ो, अहिड़ो बरोचाणू इलाइक़ो आहे जिते ज़रूरत ई हुनखे कान्हे का जो नियाणीअ सां निहारे सघे। पर इहे छोरियूं असांजूं आज़ादु मोबाइलूं हथनि में उहे थियूं ॻाल्हाइनि, उहे थियूं अॻिराई कनि। मूंखे मौलाना जी ॻाल्हि दिलि सां लॻी इमाम कुर्तुबीअ जी। हाणे तरफ़ छा थो फरमाए, मोमिनाणनि खे चओ यग़ुज़ुज़्न मिन अबसारिहिन, पंहिंजे नज़रुनि खे हिफ़ाज़त कनि। ईअं न हुजे जो बुरको पाए पोइ वरी निहारींदी वञे हेॾे होॾे त फलाणो आहे फलाणो आहे, उते पंहिंजे नज़रुनि खे हेठि करे हले। वयहफ़ज़्न फ़ुरूजहुन, ऐं पंहिंजे हयाव जी हिफ़ाज़त कनि। ज़ालिक अज़का लहुम कुल्लिल मोमिनात यग़ुज़ुज़्न मिन अबसारिहिन वयहफ़ज़्न फ़ुरूजहुन, पंहिंजे हयाव जी हिफ़ाज़त कनि। वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला मा ज़हर मिन्हा, पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कनि। मां अॻे दफ़े कुझु मुख़्तसर सम्झायो, ज़ीनत ज़ाहिर न कनि। हाणे के टीवीअ ते अचनि था, चवनि था त मोह जो पर्दो कोन्हे दीन में। अल्लाह अकबर, हे त ख़ुदा थो फरमाए त ज़ीनत न ॾेखारनि, ज़ीनत आहे ई मोह में। सॼो मेकअप इहो सभु कुझु हुस्न आहे ई मोह में। अखियूं मोह में, नक मोह में, चप मोह में, हर शइ रब रखी मोह में आहे। मेकअप मोह जो थींदो आहे ऐं मोह जे खोलनि त बाक़ी ठूठियूं लिकाइनि छा, बाक़ी छा कनि, गोॾा लिखे छा कनि। मोह कीअं थो खोले सघिजे? इहा ज़ीनत आहे। ज़ीनत रुॻो ॾिसो, हिकिड़े अखि में कंहिंखे फुल्लो आहे त सॼो हुस्न मोकिलाए थो वञे। रुॻो रंग थोरो मोह जो कारो आहे त हुस्न मोकिलाए थो वञे। क़ुर सिधो सोचे थो त पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कनि, न कंदियूं ज़ाहिर। मोह छो ज़ाहिर कंदियूं? मुंहिंजा भाइरो, मां मिसाल बि ॾियां। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ॿ घर वारियूं वेठियूं, बीबी उम सलमा ऐं बीबी मेमुना ग़ालिबन, ॿई घर वारियूं वेठियूं। एतिरे में हज़रत अब्दुल्लाह बिन उम मक्तूम जेको नाबीन साहबी आहे, केरु आहे? बीबी ख़दीजतुल कुबरा जे मामे जो पुटु आहे। माइटु बि थी पियो, बीबी ख़दीजतुल कुबरा हुजूर जंहिंजी घर वारी आहे, मामे जो पुटु आहे। पर हुज़ूर जन सां मुलाक़ात लाइ इजाज़त घुरी अचां त हुज़ूर जन ॿिन्ही घर वारनि खे फरमायो, कुमानी उथी वञो, मुंहिंजो महिमान थो अचे। त बीबी सलमा हुज़ूर जन जी घर वारी उमुल मोमिनीन, उन अर्ज़ु कयोसीं, हू आमा ओ नाबीना, असांखे ॾिसी न सघंदो। त हुज़ूर जन फरमायो, लस्त मां अमायावान, पर तव्हां त नाबीन कोन्हो न, तव्हांजी त नज़र पवंदी न। उथी वञो, हितां घर वञो हलियो। हे त अमड़ियूं आहिनि जंहिंखे क़ुर थो चए उम्महातुल मोमिनीन, मोमिन जूं अमड़ियूं आहिनि। पर हज़रत अब्दुल्लाह बिन मक्तूम नाबीन साहबीअ खे पंहिंजे घर वारनि खे हुज़ूर जन ॾिसनि नथा ॾियनि पिया, ॿिए कंहिंखे मोकल मिलंदी। हलो, बीबियुनि सगोरनि खे कपिड़ा पातल हूंदा की न, मुंहुं खुलियल हो न, ॿियो छा खुलियल हो? उन खां पोइ हुज़ूर जन ढकियो न, तव्हां घर हली वञो, न हिते वेहो। मुंहं जो सतरु कीअं कोन्हे? या त अकुल जी पतड़ ॻाल्हि आहे, दीन जो पतड़ आहे। ॿी जात रब फरमाया, युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन, क़ुर शरीफ़ में आहे, घणो करे सूरह अहज़ाब आहे, त पंहिंजे मथां पर्दो बुरको पायो त जीअं मुंहुं न खुले, मुंहुं न ॾेखारे। रब थो फरमाए, ला युबदीन ज़ीनतहुन इल्ला मा ज़हर मिन्हा, मजबूरी थी पवे, ॾाठ कढाइणी आहे, दवा वठणी आहे, ज़ख़म थी वियो आहे, अहिड़े क़िस्म सां मजबूरीअ जे हालत में मुंहुं खोले सघिजे थो, वरन त पंहिंजी ज़ीनत ज़ाहिर न कंदियूं। फरमाए थो, वल यज़रिबिन बिख़ुमुरिहिन अला जुयूबिहिन, हीअ वरी नओं मसालो ॿुधी छॾियो। माईअ जे लाइ रब थो फरमाए, ख़ुमुर जमा ख़िमार जो, ख़िमार माना रओ, लटो, पोती, फूत, पोती सिंधीअ में था चऊं, अरबीअ में आहे फूत। पोत पोती थी वियो आहे, फूती थी वियो, पोती थी वियो, अखर ठहियो ई अरबीअ मज़ा। रओ पोती पंहिंजे उरह तां न लाहींदी। ख़ुमुरिहिन ख़िमार रओ अला जुयूबिहिन, पंहिंजे जेब चइबा आहिनि बरीअ खे, कपिड़े जी बरी,
इन जे मथां लटो रखंदी। अबे जे साम्हूं बि लटो न लाहींदी औरत, पुट जे साम्हूं बि न लाहींदी, भाउ जे साम्हूं बि न लाहींदी। मुड़ुस खां सवा ॿियनि जे रूबरू लटो हूंदुसि, मथो बि ढकियल हूंदुसि। मुड़ुस खां सवा ॿियनि जे आॾो, भली मिटु हुजे, माइटु हुजे, अबो हुजे, अधो हुजे, औरत ते लटो हूंदो ऐं मथो बि ढकियल हूंदो। अरबनि जा पंहिंजा पहाक आहिनि। मां हिकिड़ो अरब जो रिसालो घुराईंदा हुआसीं, जाम घणा घुराईंदो हुउसि, अॼु बि जुल्द ॿधा पिया आहिनि। अजीब हिकिड़ो लतीफ़ो पढ़ियो, लिखियो त माई मानी पचाए, घर में मुड़ुस ऐं माई पिया ज़ाल पिया रहनि। माई चयो त अचो मानी खाऊं, हा ठीकु आहे रख मानी। मानी रखियऊं, ज़ाल खे चईंदा हाणे पोती लाहे रख, मथो उघाड़ो कर, ठीकु आहे लाथे। हाणे पढ़ बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह पढ़े त माईअ चयो त छो भला लटो थो लहराई, वरी बिस्मिल्लाह थो पढ़ाई। हीअ त माई मथो उघाड़ो कंदी आहे त मलाइका रहमत जा भॼी वेंदा आहिनि, ऐं जॾहिं बिस्मिल्लाह पढ़बी आहे त जिनड़ा शैतानड़ा भॼी वेंदा आहिनि। मानीअ त रश चङी कान्हे, रुॻो तूं मां ॿ ॼणा हुजनि, ॿी रश चङी कान्हे का हुननि जी। हिते बि रब ईअं थो फरमाए, ला युबदीन ज़ीनतहुन इल्ला बिखुमुरहिन अला जुयूबिहिन, पंहिंजे उरह जे मथां लटो लाज़िमन रखनि। ॿुधाइणो असांजो कमु आहे, माना न चइनि औरतुनि अमल कयो, पंजनि अमल कयो न, असांजी महिनत सॼाई आहे ऐं थिए थो अमल। छा थो फरमाए अॻिते, वला युबदीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन। हाणे 10 माइट अलाह ताला ॻणे थो ॿुधाए त इन्हनि 10 माइटनि खां सतुर कोन्हे को माईअ खे मुंहुं खोलींदे 10 माइटनि जे साम्हूं, बाक़ी ॿियनि सभिनी खां परदो अथसि। मूंखे हैरत लॻी जॾहिं मां इहा आयत पढ़ी, मूं चयो त क़ुर शरीफ़ में निमाज़ जो हुकुम आहे त निमाज़ पढ़ो, रकातूं पूरे क़ुर में लिखियल कोन्हनि, घणियूं पढ़जनि सोमाणीअ जूं, घणियूं सांझीअ जूं, घणियूं टे पारीअ जूं, पूरे क़ुर में रकातूं लिखियल कोन्हनि। आलम वेठा आहिनि। ज़कात जो हुकुम कई त ज़कात ॾियो, पर केतिरी ॾियो, 40 पती पूरे क़ुर में कोन्हे। मां बि 6 दफ़ो दर्स रुगो कंडियारे में पियो थो ॾियां, पूरे क़ुर में इहो लिखियल कोन्हे त 40 पती ॾियो। आलिम पाण ई ॿुधाईंदा, मौलवी पाण ई रकातूं सेखारींदनि। हज जो क़ुर में हुकुम आहे पर अहकाम कोन्हनि, रोज़े जो हुकुम क़ुर में आहे, मसाइल कोन्हनि। हिते सत्र परदे में वरी अलाह साईं मर्दनि जा माइटनि जा नाला बि खयां, इन्हनि मर्दनि खां सतुर माईअ खे कोन्हे, ॿियनि सभिनी खां सतुर अथसि। कमाल थी वियो न, छे थी वियो इहो, छो त मतां हेरा फेरी कनि मौलवी, तंहिंजे करे रब साईं पाण ज़िम्मो खयो आहे त मां थो ॿुधायां त हिननि माइटनि खां सतुर न कंदी, ॿियनि खां कंदी। हाणे 10 माइट ॿुधी वञूं छा थो चए क़ुर, सूरे नूर आहे, फरमाए थो ला युबदीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन। ज़ीनत ज़ाहिर न कनि मगर पंहिंजे मुड़ुस जे आॾो, बूल बल माना मुड़ुस जे आॾो, उन जे आॾो। क़ुर में बल ॿी जाइ ते बि आहे, इलियास अलैहिस्सलाम जे बयान में आहे, तत्तख़िज़ू बलन, छॾे सॼो था पुत बल खे, छो त जीअं न असां वटि हूंदा त नर ते था वञूं, नर जी चौकी, त हुननि वटि बि इहो बल पुत नर चवंदा हुनखे। रब थो फरमाए पियो फूल ते न पंहिंजे मुड़ुस खां सतुर माईअ खे कोन्हे, मिल्कियत ई हुन जी आहे। ऐं असां वटि वरी उबतो कमु कीअं आहे, साईं मौलाना ईसा साहिबु साम्हूं फरमाईंदो आहे न, ही त मूवीअ वारो ईंदो त माउ ई चवंदी कुंवार खे त अमर मुहिड़ो खोले वे त मूवी भरे तस्वीर कढे, ऐं जे मुड़ुसु ईंदो मिलण ज़ाल वटि पहिरीं राति त चवंदो 500 रुपया रख, पोइ मुंहुं ॾिस। मुड़ुसु 500 रखे ऐं उहो मुफ़्त में, माउ पई चवंदी त मुंहुं खोले झले। पर पोइ ईसा साहिबु त वरी मज़ाक बि कंदो आहे, पोइ चवंदो आहे त वाह भाग तुंहिंजा मूवीअ वारा, तुंहिंजा भाग मुफ़्त में पियो थो दीदार करी। त मुंहिंजा भाइर इहो ॾोह आहे, सख़्तु ॾोह आहे, गुनाह हुआ ॾाढो। तरफ़ थो फरमाए इल्ला लिबूलतिहिन, मुड़ुस खां माईअ खे सतुर कोन्हे। ॿियो ऐं आबाइहिन, बाबे खां बि सतुर कोन्हे। अबो अबो आहे, उनजो कीअं सतुर थींदो। ऐं आबाइ बूलतिहिन, मुड़ुस जो अबो माना सोहरो, सोहरे खां बि सतुर कोन्हे। ॻणींदा वञो, 3 थिया। चोथों अबिनाइहिन,
पुट खां सतुर कोन्हे, बच्चो आहे उन खां सतुर कोन्हे। ऐं अबिनाई बूलत हिन, मुड़ुस जा पुट ॿियनि मायुनि मां, ॿियनि ज़ालुनि मां, उहे बि पंहिंजा बच्चा थिया, सतुर हुन खां कोन्हे। ऐं इख़वान हिन, अदा भाइर सगा पीएता माइता भाउ त थियो न, इन्हनि खां सतुर कोन्हे। ऐं बनी इख़वान हिन, भाइरुनि जा पुट छा थिया, भाइटिया, इन्हनि खां बि सतुर कोन्हे। इहे थिया 7। 8 हीअ जंहिंजी भाइटी आहे माना चाचो, उन खां बि सतुर कोन्हे। 9 बनी अख़वात हिन, भेनरुनि जा पुट माना भाणज, ऐं 10 हीअ जंहिंजी भाणजा मामू, उन खां बि सतुर कोन्हे। इन्हनि 10 माइटनि खां सतुर कोन्हे। बाक़ी सभु ॿी हिन दुनिया खां सतुर त सभिनी जो लाभारो करे छॾी। सोट मासात मारोट फुफाट ॾेर, इन्हनि जे मुंहुं माई न पवंदी। क़ुर जो उसूल आहे, क़ुर शरीफ़ ॾसे थो, जीअं हुज़ूर जन न पवण ॾींदा हुआ त बसि असांजा घर थी विया ओताकूं। हर को घर में वेठो आहे, हे दीन जो अदो आहे, हे हीअं सख़्तु ॾोह आहे। इन खे त हाणे माण्हू एब बि नथो सम्झे। मूंखे यादि आहे त हिकिड़े दफ़े सन मां वाइद करे मोटियुसि, मूंखे यादि आयो त मुंहिंजी मासी आहे भान सईदाबाद में, सॻी मासी अमड़ वई आहे गुज़ारे। हुज़ूर जन फरमायो त मासीअ जी ज़ियारत बि ॼण माउ जी ज़ियारत। मां लथुसि हिते पुछा करे ॻोल्हियां मासीअ जो घर, उन खां दुआ बि घुरायां ऐं ख़र्चड़ी बि ॾियांसि, ज़ियारत बि कयां मासीअ जी। अची घर लथुमि, दर खड़काए मासा त निकितो, जो मां त मासा त मां मासीअ सां मिलंदुसि, दुआड़ी वठंदुसि मासीअ खां। ईअं त हा मासी ॾाढो सुठो। जो मां त हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे त मासीअ जूं धीअर ऐं नुंहर मुंहिंजे न मुंहुं न पवंदियूं, जो त पतो त कहोल वारी आहे, मुंहिंजे मुंहुं न पवंदियूं। हा मां त वञा थो, घर वियो जाड़ी कराए मूंखे जी, चई त हाणे हल। मां वञा त मासी वेठी आहे, वञी मिलियो सांस, मूंखे त रोअण पियो अचे त मां कीअं मासीअ ताईं पहुची वियो आहियां। अल्हम्दुलिल्लाह वेठो मासी, अलाह तोखे ख़ुशि रखे, दुआ कजांइ मूंखे। मां अञा वेठुसि साईं अखर चवां पियो त वलर माइनि जो अदा भली आहे, जेॾो छल ओॾो उन्हनि खे एब ई नथियूं सम्झनि मायूं। अल्लाह हालांकि रब फरमाए थो इन्हनि 10 माइटनि जे मुंहुं कोन पइबो, ॿियनि जे मुंहुं कोन पइबो, ॾेर जे मुंहुं बि न पइबो, सोटनि जे मुंहुं बि न पइबो, धारियो घर में न ईंदो। हुज़ूर जन खां पुछियो वियोसीं अलहम ॾेर भला, पाण फरमाए अलहम मौत, ॾेर मौत आहे, इहो घर में न अचे। हिकिड़ी जाइ ते इहो वाइद मूं कयो, वाइद खां पोइ हिकिड़ो ॿ नौजवान मिलियो, चई साईं तूं त असांखे घर में जहिड़ो थो मचाए वञी, 3 ॿाहिरि आहियूं, घर हिकिड़ो आहे, 3 परिणियल आहिनि, हाणे काॾे वञूं असां। मां चयो आहे सिखो मूंखां, ये बाज़ू मेरे आज़माए हुए हैं, मुंहिंजी 75 साल उमिरि आहे, असां पाण ॿाहिरि गॾु रहिया आहियूं, पढ़ी रहिया आहियूं असां। जेसीं ताईं घर मिले, सतुर मिले, तेसीं ताईं हतर कंदा कयो। हिकिड़ो आहे सतुर, ॿियो आहे हतर, हे हरणीअ सां 43 सां। सतुर ॿी शइ आहे, हतर ॿी शइ आहे। हतर कीअं थींदो आहे, जंहिं घर में ॿाहिरि गॾियल आहिनि, हिकिड़ो ई घर आहे, जंहिं खट ते ॾेर वेठो आहे, भाॼाई न वेहे उन खट ते, जंहिं खट ते भाॼाई वेठी आहे, ॾेर न वेहे। बुख मरी वञे, पंहिंजी ससु खे भाॼी मानीअ जो चवे, ॾेर सां न ॻाल्हाए, एतिरो त करे सघिजे थो न, निहारे न हुन सां, नरम न ॻाल्हाए ॾेर सां। माण्हू एतिरो त करे सघे, इहो त सतुर आहे न। रब खे ॿाॾाए घरड़ो बि इनशा ताला मिली वेंदो, कोशिशि कंदो त घरड़ो मिली वेंदो। पढ़ने खां पोइ हुनखे धार करे छॾिजे त बसि बाबा इहो तुंहिंजो घर अथई। ऐं अलाह अटो लटो अजू इन में रब तावन कंदो आहे, अलाह जी ख़ासि मदद थी वेंदी आहे। त मुंहिंजा भाइरो, इन्हनि खां सतुर 10 माइटनि खां कोन्हे, ॿिए रूह ज़मीन जे माण्हू खां सतुर आहे। हुज़ूर जन अब्बा आहिनि उम्मत जा, पर जॾहिं माइनि खे ख़िताब पिया कनि त परदो लटकाए छॾियो, उनजे पुठियो रवाज़, भली केॾो भलारो हुजे पर हुनखे घर में न आणिबो। मूंखे हिकिड़ो लतीफ़ो पियो ॿुधाए, जीअं त पीर साहिबु हिकिड़ो बुज़ुर्ग हुजे सो ॻोठ में आयो, तो हिकिड़े माण्हूअ खे चई त साईं ॾाढो भलारो आहे, बुज़ुर्ग आहे, मुतक़ी माण्हू आहे, घर वठी हल त माइनि खे
ज़िक्र ॾिए नसीहत करे त हुन चयो त वाक़ई साईं खे घर बि न वठी हलंदो। छो कि साईं जी त पक आहे त मुतक़ी आहे, पर असां वारियूं मुतक़ियाड़ियूं कोन्हनि। उहे जो मुतक़ियाड़ियूं न हूंदियूं त फ़ाइदो कहिड़ो। तंहिंजे करे घर न आणिबो, भलारो केॾो बि हुजे। सिंधीअ में चवंदा आहिनि त धारियो न आणिजे घर में, ना गुन विझिजे वर में। नुक़सानु थो थिए ॾाढो, ख़राबु ॻाल्हि आहे त कंहिं बि हालत में घर में धारी खे न आणिबो। इहे 10 माइट हाणे वरी भेरो ॾियारियांव त यादि कजो, छो त तव्हांजे लाइ सूरह नूर खोले पढ़णु इहो बि त वरी मसालो आहे। तंहिंजे करे हितां पको कराए छॾियांव भेरो ॾियारे। 10 माइट ॿुधी छॾियो। हिकिड़ो मुड़ुसु, पीउ, सहुरो, पुट, मुड़ुस जा पुट, भाउ, भाइटियो, चाचो, मामो, भाणीजो। इन 10 माइटनि जे मुंहुं पइजी सघे थी, ॿियनि जे मुंहुं न पवंदी। हाणे असां जहिड़ो आज़ार थी वियो जो घर में फोतिगी थिए थी, माइनि जो वलर वेठो आहे लाश खणण जे लाइ, सॼी बिरादरी हलंदी। असां ॾे त इहो आज़ार आहे, पोइ हिते आहे अलाए कोन्हे को, सॼी बिरादरी हलंदी। हली मूं ॾिसो, मूं जहिड़े ई जाइज़ कोन, माइटनि खे जहिड़े ई ॾिसणु जाइज़ कोन। हाणे छो था हलनि, 2 ॼणा खणी अचनि, सॼो विरांडो माइनि सां भरियो पियो आहे, हे हलंदा आहिनि। ऐं वरी शादीअ जे मौक़े ते बि ईअं उन में लहींदो दर ते, मूं वारी ॻाल्हि खे त सॾु कजो। हाणे मायूं वेठियूं थियूं ॾिसनि, हे वेठो थो ॾिसे, ऐं को ख़्याल ई कोन को मन हुआ। ख़ासि करे ॿियो बि सबक़ु ॾियांव, जंहिं घर में ॾिसो था त शादीअ ते मूवी भरिजे थी, उन घर में तव्हां पहिरें ॾींहुं न वञो। जे वञनि थियूं नियाणियूं त उन्हनि खे चई छॾिबो त पुट जे महिल ॾिसो त मूवी थी भरिजे, तव्हां अंदरि लिखी वञो, न वञो। कोशिशि करियो तव्हां अंदरि लिखी वञो, तव्हांजो कमु न आहे। छो त हे मूवियूं वरी ओताक में थियूं हलनि, ॿाहिरि थियूं हलनि। हिकिड़ो ओताक में मूवी हलाए वेठो, चईंदे ॾिस हाणे मां ईंदे ई इहो मुंहिंजी ज़ाल, उहो त फोटूअ में ॾेखारे अचे ॾिसी नचण मूं वारी ज़ाल जो, उहे ॾेखारे वेठो ॿिए खे। हे मूवियूं ॿाहिरि थियूं हलनि। अहिड़ी ख़शियत माण्हू कॾहिं बि न करणु खपे। रब थो फरमाए पियो, इन्हनि 10 माइनि 10 मर्दनि जे आॾो माई मुंहुं खोले सघे थी, ॿिए कंहिं बि मर्द जे आॾो न, उस्ताद जे आॾो न। छा मदरसे में बि उसूल आहे, नियाणी निहारण जहिड़ी थिए जंहिं ते नज़र माण्हूअ जी पइजी सघे। माना 10 सालनि खां मथे 11 सालनि जी उनखे पढ़ाइण वारो, क़ुर पढ़ाइण वारो उस्ताद चवंदो पुट घर वे, न अचु ॿाहिरि। जेको पढ़ियो अथई गंज थियो। हाणे इहे 5 सिपारा तुंहिंजा पढ़ियल, इहे गंज थियूं, इन्हनि खे बि पको कर। ज़हन हूंदुसि त अॻिते पाण ई पढ़ी वेंदी। हाणे मूंखे हिकिड़ो मिलियो 6 सिपारा, साईं मां उस्ताद वटि पढ़िया न, ॿियो मां सॼो पाण ई पढ़ी वियो। छो त तरतीब त हुनखे अची वई न, या ॿाहिरि न वेहे। ऐं हे जेके उस्ताद सां ट्यूशन ॾियणु वञनि घरनि में, मौलवी हाफ़िज़, जाइज़ कोन्हनि को। मायूं वॾियूं नौजवान इन्हनि खे ट्यूशन न ॾियनि, हराम आहे। मुंहुं पवणी हराम आहे इन्हनि जी, ॾोह आहे। मुंहिंजा भाइरो, जॾहिं मां 3 साल थो चवां पियो, ऐं अॼु त पहिरियों दफ़ो थो हिते ॻाल्हि कयां, त मां बिना हिजाब जी ॻाल्हि करे थो वञा, मन कुझु इन मथां असरु थिए। मूंखे तजुर्बो आहे पंहिंजो। हालाणीअ में इहो वाइज़ मूं कयो। 8 ॾींहंनि खां पोइ मिर्ज़ापुर मां टेलीफोन आई, बोली तो हालाणीअ में वाइज़ कयो आहे त ॾेर धेरनि जे मुंहुं न पइजे। अधो जो असांजो भाउ मोटियो आहे त घर में असां भाउरनि खे माने अचणु नथो ॾिए। अल्हम्दुलिल्लाह इन ते असरु थी वियो जो नथो अचणु ॾिए। वियुसि ॾोकिरीअ जे भरिसां आरी जा ॻोठा, उते वियुसि त हिकिड़ो मूंखे हथ खां वठी मस्जिद में अंदरि वठी हलियो। मां सुञाणासि कोन पियो। मूंखे चई बोली तो डॉक्टर ख़ालिद महमूद जे मदरसे में दर्स ॾिनो हो सूरह नूर जो, मां उन दर्स में होसि, मोटी आहियां, जीअं तो सतुर सम्झायो मां घर में करे छॾियो। हिकिड़े ते असरु थियो न, असांजी सॼी महिनत सजाई आहे। अॼु हिकिड़े ते थींदो, सुभाणे ॿिए ते थींदो, न त बि अंदरि में सम्झिबो त यार कमु कसो आहे, कमु कसो आहे। इहो ई ज़मीर मलामत कंदो, कोशिशि कंदो त जीअं अॻिते अहिड़ो कमु न थिए। त ॾेर जे मुंहुं बि न आहे पढ़णो माईअ खे। ॿिया जेके सौट आहिनि, मासात आहिनि, मारोट आहिनि, इहे न बंदि हिननि जी। जवान मुड़ुस खामखा कहिड़ो कमु आहे हुनजो। ऐं थुल्हे लेखे तव्हांखे ॿुधाए छॾियां, जंहिं माईअ सां जंहिं मर्द जो निकाह जाइज़ आहे, सौट सां पढ़णु ॼण जाइज़ आहे न, मामे जो पुटु मासात मारोट सां पढ़णु ॼण जाइज़ आहे न,
जंहिंसां निकाह जाइज़ अथसि हुनजे मुंहुं पढ़ हराम अथसि, ॾोह अथसि, न पवंदी। रब थो फरमाए पियो इहे 10 माइटनि जे मुंहुं न पवंदी। हाणे अॻिते त वरी अञा नाज़ुक मसइलो आहे। फरमाए थो औ निसाइहिन, सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। छा थो चए ॿुधिजो हाणे। फरमाए थो पंहिंजनि मायुनि सां मोह पवंदी, पर इन मायुनि सां मोह न पए। ॾिसा हिन जो ज़मीर आहे न, पंहिंजूं मायूं उनजे मोह पवे, ॿियनि जे न। पंहिंजूं छा आहिनि उहे, कहिड़ियूं आहिनि मायूं? जिन जे दियानत, तक़वा, दीनदारीअ जी ख़बर पकी हुजे उहा घर में ईंदी, जंहिंजी पक कान्हे का त अलाए कहिड़े क़िस्म जी माई उहा घर न ईंदी। ॾिसा हिन लॻो बीठो आहे। मायुनि जो छो नालो खयों रब साईं? छो त केतिरियूं मायूं मर्दनि खां वधीक ख़तरनाक आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे ख़िलाफ़त जो दौर हो, उन दौर में गलीअ में लाश लधो नौजवान गभरूअ जो, पतो कोन पियो त कंहिं क़तलु कयो। ॿुधायो त वियो पर ख़बर न पई। 10 महीना गुज़रिया त 10हें महीने ते नंढड़ो ॿारु ताज़ो ॼावल साॻी जाइ ते लधो। पतो कोन पियो त कहिड़ी माईअ ॼणियूं, ख़बर न पई। जासूसी दीन में हराम आहे, न कयूं, पतो कोन पियो। हज़रत उमर फारूक खे ॿुधाइण सही, लाश जंहिं जाते हुते छोकिरो लधो आहे ॿारु। हज़रत उमर फारूक फरमाए त कंहिंखे पालण लाइ ॾियो, पर ॾिसो त का माई अचे थी, ॿचिड़े खे खणी छातीअ सां थी लाहे, प्यारड़ो थी करे त मूंखे ॿुधाए। हाणे जे छोकिरो पलिजे पियो, हिकिड़ी माई अचे उन ॿारड़े खे सीने सां लाहे चुमिड़ियूं ॾिए, भाकुर पाए वरी हली वञे, पर 2-3 हुनजी कार इहा हुजे। हज़रत उमर फारूक खे ॿुधायूं त साईं हीअ माई ईंदी आहे, ॿियो कोई कोन थो एतिरो प्यारु करे, इहा कंदी अथसि। हज़रत उमर फारूक तलवार खणी माई जे मथां वियो। छा थींदो आहे तुंहिंजो इहो छोकिरो? ॿारड़ो तुंहिंजो छा थो थिए? तूं थी प्यारु करीसि, जान खुटो आहे। माई वीचारी ॾके पई की साईं अॼु तव्हां सां सची आहे, मां घर में अकेली रहंदी हुअसि। ओड़ी माई आई, धीउ वठी आई त मुंहिंजी गानड़ी आहे धीउ, काॾे सफ़र ते थी वञा, काॾे वठी वञासि, हे तो वटि रहंदी, मां जेसीं ताईं सफ़र तां मोटा तो वटि हुजे। मां चयो त ठीकु आहे, मां अकेली आहियां, 1 खां 2 ॼणियूं थी पवंदियूं हुन घर में, रही मूं वटि, हुनखां सतुर मां न कयां, मूंखां न करे। पर साईं को हुयो छोरो, ज़नाना कपिड़ा, अञा ॾाढी लथी कान हुअसि, पर गभरू हुजे, जवान हुजे। हिकिड़े ॾींहुं मां जो निंड पई हुअसि त मुंहिंजे मथां चढ़ी वियो, बुछड़ाई कई। मां त जॾहिं छॾायो उन खां जान, तॾहिं हुन मां क़तलु करे गलीअ में फिटो कयो। गैरत जो मसइलो हो, पर मूंखे ॿारु रहिजी वियो। हाणे जॾहिं उहो ॼाओ त मां गलीअ में फिटो कयो, कहिड़ो शर्म खां मां कंहिंसां ॻाल्हि कयां, अकेली त हुअं ई रहां पई। हज़रत उमर फारूक फरमायो तुंहिंजो को ॾोह कोन्हे को, ॾिसो त मायूं कहिड़ा थियूं कमु कनि, कहिड़ो ग़लति कमु। तॾहिं रब साईं अॻिणे ई फरमायो निसाए हिन, पंहिंजनि मायुनि खां सवाइ ॿियनि खां बि सतरा परदो आहे। ऐं जेके न भागिड़ियाणी दागिड़ियूं अचनि पियूं न, इहे त चोरी बि थियूं करे वञे। छल अङण ते माई न हुजे न, चोरी करे वञे। हाणे बि ईअं हिकिड़ी माई ओचितो आई, अमड़ी ख़ैरात ओखटू माई हुजे, अलाए केरु हुजे, असांजी कुदरतनि हर घर में माई जाॻे पई। वरी ॿिए पाड़े में मुंहिंजा 3 पुट पिया रहनि, वरी उन्हनि जे घर में टपे, उते वरी निंड हुजनि सभई, त खीसे में 1500 अलाए 15,000 जो कढी वई माई विधी रही। हा, इहे नुक़सान बि आहिनि। रब साईं अॻिणे ई ॿुधाए छॾियो आहे निसाए हिन, पंहिंजनि मायुनि खां सतुर कोन्हे, ॿियनि मायुनि खां बि सतुर। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन औ मा मलकत ऐमानुहुन्ना वित्ताबीन गैर उलिल इरबत मिनर रिजाल। चरियो हुजे उन खां बि सतुर कोन्हे, छो त मुड़ंदो ई को चरियो, अकुल कोन्हे को, सम्झ ई कान्हे का। अॻिते ॿुधिजो, फरमाए थो अवित्तिफिल लदीन लम यज़रु अला औरातिन निसा। ॿार के लसी वठण था अचनि, के मदरसे या तालिब मानी वठण था अचनि, ॿार अचनि था न पाड़े वारा, या वरी शाम जो वरी मायूं निकिरंदियूं त मां पाड़े मां चांहि थी पी अचां फलाणीअ वटां, त वरी ॿार बि गॾु हूंदा अथसि छोकिरा,
واہ मुंहिंजा रब छा थो फरमाए त तिफ़िल माना ॿार الذين لم يذروا على عورات النساء जंहिं ॿार खे मायुनि जी सूंहं सोभिया जी ख़बर कान्हे उहो घर अची सघे थो जंहिंखे पतो पए त हीअ सुहिणी आहे हीअ को जे घर न मूं तक़रीबन 38 साल पढ़ायो आहे मूंखे पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे त जेको छोकिरो 5वीं जमात पढ़े थो सिंधी इनखे सभु कुझु ख़बर आहे ये बाज़ू मेरे आज़माए हुए मां बि इहा उमिरि गुज़ारी आहे त 5वीं जमात पढ़े थो ऐं सम्झ में अचे वॾड़ो आहे भली मदरसे जो तालिब हुजे घर न ईंदो ॿाहिरि बीहंदो दरवाज़े ते बीहंदो वॾो नुक़सानु आहे हज़रत साईं ॿेर वारनि जे साम्हूं मां वेठो हुउसि तार आई सांगड़ मां फलाणो मास्तर जेको उनखे मदरसो बि हुयो मास्तर बि हुयो साईं ॿेर वारनि जे ख़ासि तालुक वारो हो उहो क़तलु थी वियो जॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ लाश उनजो लधो ॿूड़नि मझां सांगड़ में ज़िलो अॻे अलॻि हो शहर अलॻि उन ज़िले मझां ॿूड़नि मझां लाश लधो क़तलु करण वारा संदसि ज़ाल हुई ऐं छोकिरो तालिब जे तालिब खे निमाणो सम्झी घर में छॾे तूं बचो आहे तूं घर में बि मांडी खाई वेंदो कर निमाणो छोकिरो आहे मूंखे हुनजो नालो बि ईंदो आहे मां सुञाणा बि थो पर मां सायो कर हाणे मरो गुज़ारियो आहे अलाह माफ़ कर माईअ उन गॾिजी हुनखे मास्तर खे क़तलु कयो जॾहिं उहा तार साईं जंहिंजे आॾो पहुती साईं थधो साहु खणी फरमाए त क़ुरान केॾो थो झले रब केॾो थो झले पियो त तिफ़िल ॿार खे बि तेसी अचणु ॾियो जेसि ताईं सूंहं सोभिया जी ख़बर कान्हेसि हीउ पुटेलो सॾे सॾे बसि अलाह हे असांजो पुटेलो आहे पुटेलो करे था पालियूं जाइज़ कोन्हे को वॾो थींदो त हुनखां माईअ खां सतरू कंदो जेसीं ताईं थञ नथो पिए माईअ जी तेसीं ताईं मुंहुं पण जाइज़ कोन्हे वेठो हुजे न आहे औलाद तो रब जी तक़सीम आहे कंहिंखे ॾिए थो कंहिंखे नथो ॾिए हुनखे मुंहुं पण जाइज़ कोन्हे पढ़ाओ पढ़ाओ औलाद वरी स्कूल में लिखाईंदे मुंहिंजो पुटु आहे नऊज़ बिल्लाह मिन हुज़ूर जन फरमायो बग़ैर वाल पंहिंजे पीउ खां सवाइ ॿिए जो सॾाइण हराम आहे जंहिंजे औलाद आहे तंहिंजो आहे इहा न करणु खपे रब तो फरमाए तिफ़िल लज़ीन लम यज़रु अला औरात निसा ॿार हुनजी हाणे छोकिरा छोकिरा हेॾा सारा घरनि में नौकर था रखिजनि पिया असांजा बि माइट आहिनि अहिड़े क़िस्म जा उहो माइट घरनि में असांखे शर्म ई थींदो आहे ॾाढो हे छा आहे हेॾा सारा आहिनि छोरा हाणे इहे चांहियूं खणी अचनि घर में पिया हलनि मानियूं पचाइनि छा आहे क़ुर शरीफ़ झले थो इहो न हुजणु खपे तिफ़िल लज़ीन लम यज़रु अला औरात निसा जिन खे ख़बर आहे त हीअ सुहिणी आहे हीअ इन मुंहुं न पए ॿियो ॾसियां खदिड़ो बि घर न अचे हुज़ूर जन जे रूबरू हिकिड़ो खदिड़ो बीठो हो हुज़ूर जन खे छा थो चईसि जॾहिं फलाणो शहर फतह करी त उते जे अमीर जी धीउ तूं खणिजांइ पंहिंजे लाइ नालो बि खणी वियो छोकिरीअ जो हुज़ूर जन फरमाए फ़क़ीर छो ॾिसी ॾाढी सुहिणी आहे त हुज़ूर जन साहब निहारे फरमाए त ॿुधो था इन्हनि खदिड़नि खे घर में न अचणु ॾियो पंहिंजो अफ़ाल कोन्हे पर चुगली त ॿाहिरि हणनि था न इहे घर में ॻाल्हियूं त कनि था न घर जूं ॿाहिरि तंहिंजे करे इन्हनि खे अचणु न ॾियो अञा ॿियो तव्हांखे सेखारियां घर में भातिड़ी वॾा थियनि हिक खट ते वॾड़ो भाउ भेण न सुम्हनि हिक खट ते ॿ जवान नियाणियूं न सुम्हनि हिक खट ते जवान ॿ ॿार गॾु न सुम्हनि खट अलॻि कयो बिस्तरो अलॻि कयो हिकिड़े कमरे में अगरि भाउ भेण न सुम्हनि नुक़सानु आहे मां वधीक हिनखे खोलियां नथो पर उसूल दीन जो अथव केतिरा अहिड़ा हादसा थिया आहिनि हाणे 3 साल थिया आहिनि अलाए 4 साल मौली मंद फ़ोन आई मौली मंद इदरी सॾे मूंखे बि ॿुधाए की बाबा माईअ फ़ोन कई असां घर में गॾु खट ते सुम्हंदासीं भाउ ऐं मां खट जी सोढ़ई सो सभु कुझु थियो हाणे असां वॾा थियासीं भाउ परिणिजी मां परिणिजियासीं असांजो औलाद पाण में शादी करे सघे थो या न छा था सम्झो सुम्हण जो अरकान बि सेखारे थो हुजे मां लतीफ़ो ॿुधाईंदो आहियां न त विहांव महिल शादीअ महिल खटूं वठी ईंदा आहिनि त जीअं ॼञ वेहे हिकिड़े को दर खड़काईंदे खट ॾे असांजो विहांव आहे ईंदा सां वटि आहिनि 2 खटूं हिकिड़ीअ ते सुम्हंदो आहियां बाबो ऐं मां ॿीअ ते सुम्हंदी आहे अम्मा ऐं मुंहिंजी ज़ाल दड़े खट ॾियो न ॾियो पर सुम्हूं त फज़ीलत सां
सुम्हण जी फज़ीलत बि ॾसे थो इहो ग़लति कमु आयो हयाव सां हले माण्हू। ऐं अॻे दफ़े तव्हांखे ॿुधायो हुअमि त बिना इजाज़त जे नुंहुं जे कमरे में न आहे वञिणो, धीउ जे कमरे में न आहे वञिणो, इजाज़त वठण खां पोइ वञी सघे थो। छा थो फरमाए ॿार बि तेसि ताईं वेंदो जेसि ताईं हुनखे ख़बर सुअ सोभिया जी न आहे, ख़बर पवंदी त न वेंदो। अॻिते छा थो चए वला यज़रिबन बिअरजुलिहिन माई हले त पेर आहिस्ते खणे, छो त अॻे झांझर ॿधंदियूं पेरनि में छिमके वारी, असां ॾिठियूं उहे चांदीअ जी ठहियल हूंदी हल त छिमक 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 करे हलंदी मायूं। हाणे कोन्हनि, हाणे सॻियूं बि निकिरी वियूं मथे वारियूं त हे झांझर बि निकिरी वई, हाणे ज़ेवर नवां अची विया, फैशन नवां अची विया। त जंहिंखे झांझर हुजे पेरनि में या जंहिंखो दॿको हलण जो बि न थिए, केॾो त कानून ॾसे। मता इन जी ज़ीनत ज़ाहिर थी पए। ॿी जा तरफ़ फरमाए फला तख़ज़ान बिलक़ौल, ॻाल्हाइण महिल हुज़ूर जंहिंजूं घर वारियूं उन्हनि खे रब थो फरमाए पियो त कंहिंसां जे ॻाल्हाइणो पए, मसालो ॿुधाइणो पए त नरम लहजे सां न ॻाल्हाइजो, कड़क लहजे सां ॻाल्हायो। कहिड़ो कमु आहे, छा आहे इहो ॻाल्हाइण बि नुक़सानकार आहे। माइनि खे मोबाइल धोबाइल न ॾियो। मां अॻे दफ़े बि कुझु पार त कई आहे, न्याणीअ खे जे मोबाइल ते ॻाल्हाइणो आहे त तव्हांजे मोबाइल ते तव्हांजे रूबरू ॻाल्हाए, पंहिंजे माइटनि सां भली ॻाल्हाए, चाचे सां ॻाल्हाए, मामे सां ॻाल्हाए, जंहिंसां जाइज़ आहे ॻाल्हाए, छोटनि मासातनि सां न ॻाल्हाए। हाणे असांजो मुंहिंजो हिकिड़ो भाणेज परिणियो धारियनि मां, उन वरी सोटुनि जो अचे त माई हुनजे जेका परिणियो माई हुनजे वरी कुल्हनि ते हथ रखियो, फोटू कढ, हीअं कर हीअं करो, हुनखे ॻाल्हि वणे कान पई, महीनो कान की तलाक ॾे। त असांजी त तहज़ीब ॿी आहे न, हुननि जी तहज़ीब वरी ॿी, तलाक ॾेई छॾी। केॾी ख़राबु ॻाल्हि थी पई। त मुंहिंजा भाइरो अलाह ताला हया सेखारे थो वला यज़रिबन बिअरजुलिहिन, पंहिंजो पेर जो दॿको बि वॾो न कनि। शेख सादी रहमतुल्लाह अलैह गुलिस्तान में लिखियो आहे जंहिं घर जे माइनि जो आवाज़ु भित खां ॿाहिरि ॿुधिजे थो इन घर में ख़ैर कोन्हे, बरकत कान्हे, भलाई कान्हे, न थींदो आवाज़ु ॿाहिरि। भला तख़ज़ान बिलक़ौल, इन्हनि मोबाइलनि दोबाइलनि मां नुक़सानु थो थिए। मां शायदि अॻे ॿुधायो हिकु दफ़ो भेरो थो ॾियारियां, आयो वठण हिकिड़ो मूंखे साईं निकाह हुआ, हलो कार काए आयो, मां वियुसि हुते, 3 माण्हू वेठा आहिनि, 3 खटूं पयूं, माण्हू 3 वॼञ किथे आहे, ही ॼञ कान्हे साईं, लैलपुर मां छोकिरी आहे या मोबाइल ते उनजो निकाह हुआ। मुंहिंजो तव्हांखे शर्म न आहे, मूंखे कंडियारे में जा केले आयो, इन लाइ ॿियो तव्हांखे मुलो यत कोन पियो थिए। मां वराई लांग गाॾीअ ते खारकू उते ई वठी घर पहुतो थो आहे, त इहे ख़राबियूं थियूं थियनि, नुक़सान था थियनि, न ॻाल्हाइनि। मुंहिंजा भाइरो भला मां युख़फ़ीन मिन ज़ीनत हिन, पंहिंजी ज़ीनत उन्हनि जी मतां ज़ाहिर थिए, तंहिंजे करे घर में आस्ते हलंदी। हाणे त मौलूदनि जे बहाने सां मायूं थियूं ॻाइनि, टीवीअ ते मायूं थियूं अचनि, असांजा छोकिरा पिया था ॾिसनि, बराबरि मर्द पिया था नचनि, त असांजूं नियाणियूं पियूं थियूं ॾिसनि। केॾो ज़ुल्म थी वियो, केॾो कहर थी वियो, उन्हनि असांखे बेपर्दगी ॾेई छॾी आहे। हाणे NGOs वारा नियाणियूं नौजवान था वठनि। हिकिड़ो असांजो मुलो चवेनि पियो ॾाढे ॿार ॼाइण थियो सेखारियो न तव्हां मायुनि खे, न उहे त पोड़ियुनि खे ख़बर न त कीअं ॼणबा आहिनि। हाणे नौजवान नियाणियूं कुआरियूं, उन्हनि खे कहिड़ी ख़बर, न पैसा था ॾियूं, असांखे नौजवान खपनि नियाणियूं। अल्लाह, इहा शरारत न आहे, ॿियो छा आहे। ऐं हेतिरा पैसा हज़ारे था ॾियनि पिया, छाजे करे हिननि में हया खसियो, पोइ असांजो शिकार हो, पोइ असांजे जेके वणंदो तिते असां सोभ कंदासीं, फतह कंदासीं। हुननि जी कोशिशि इहा आहे, ऐं हेॾो असांजी कोशिशि हूंदी त असां हया शर्म सां हलूं। रब छा थो फरमाए, तू पोइ लालाहे जमीअन, अॻे तव्हांखे ख़बर कान हुई, अॼु तव्हांखे ख़बर पई आहे, हाणे अॼु खां वठी तौबा था अचो, छॾे ॾियो। हज़रत साईं ॿेर वारनि वटि हिकिड़ो माण्हू आयो तावीज़ लिखाइण, सलात शरीफ़, अल्लाहुम्म सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। तावीज़ पंहिंजो लिखाई, ज़ाल जो लिखाई, धीउ जो लिखाई, इहे साईं भाॼाईअ चयो त तावीज़ वठियो हिते, साईं जवाबु कोन्हनि, घड़ी रखी चईं भाॼाईअ जो तावीज़, त साईं चुपो, साईं वॾे जी थो ॻाल्हि कयां।
टियों दफ़ो जॾहिं चई त साईं फरमायो तोखे शर्म न आहे, भाॼीअ जी असां तोखे ॻाल्हाइणु जाइज़ आहे, तोखे मोह पढ़णु जाइज़ आहे, धक खणी ॿधी रही भाॼीअ जी उतावी भाॼीअ जी उतावी, तोखे मोह पढ़णी जाइज़ कोन्हे। मुंहिंजा भाइरो कुझु हौसलो कबो, धारिया धारिया इहे मिट माइट घर में न अचनि। ऐं वरी अॻिए दफ़े तव्हांखे ॾसु बि ॾिनो त मिट माइट अहिड़ा लॻी था वञनि जेके चवंदा असां घर हलंदासीं। पहिरियों उसूल इहो आहे त तव्हां कंहिंजे घर न वञो, तव्हां जे कंहिंजे घर न वेंदव त कंहिंखे ज़रूरत कान थींदी जो तव्हांजे घर अची। पर वरी ॼट आहे, अणॼाण आहे, हुनखे दीन जी ख़बर कान्हे, उहो त चवंदो न तव्हां मुला आहियो, तव्हां न हलो त न हलो, असां हलंदासीं घर, अदिल सां हवालु कंदासीं। हुजे न अहिड़ो मथे फिरियो लॻी वञे न त मां शायदि ॾसु ॾिनो हुजे पर भेरो थो ॾियारियासि, पोइ तव्हांखे ॾसु हीअ आहे उन ख़ुदा ख़ातिर मुफ़्त में। त नौजवान मायूं अंदरि थियनि, विरांडे में ॿ खगड़ कुराड़ियूं विहारियूं, हे माइट अचे भली उन्हनि सां मुलाक़ात करे हाली हवाली थी मोटी वञे, सॼी ज़िंदगी जान छुटी पवंदो, वरी इनशाला तव्हांखे कॾहिं चवंदो ई कोन को। कुझु पंहिंजो हौसलो बि त हुजे न, जेको जेको घर में वेठो आहे छा मसइलो आहे। ऐं पाण माण्हू वञे त बि ॾिसो त घर में शादी मुरादी आहे त कोशिशि करे वॾे निमानी खे मोकिलियो, न मोकिलियो नियाणे नंढनि खे, इहे जॾहिं पढ़जनि पोइ पाण ई वेंदियूं, हाली फ़िलहाल न मोकिलियो। चाचनि मामनि जे घर न टिकनि, नुक़सानु आहे वॾो, ख़राबी आहे। अलाह ताला थो फरमाए पियो तूबू इलल्लाहि जमीअन लअल्लकुम तुफ़्लिहून, जे जहान ते कामयाबु थियणु चाहियो था त इन बेपर्दिगाईअ खां तौबा कयो, माफ़ी घुरो रब खां। एहसास लाज़मन हुजणु खपे त हीअ असांजी रवश ग़लति आहे, कोशिशि कबी त तौफ़ीक़ अलाह ॾींदो, घरड़ो अलॻि हुजे, मुंहुं हिक ॿिए जे न पइजे। माण्हू जेकॾहिं कोशिशि कंदो त मदद वरी रब कंदो आहे, अलाह कंदो आहे। दीन ते हलणु ॾुखियो थी पियो आहे हाणे, पर अहकाम जो रब जा आहिनि त इहे काॾे कजनि, रब जो सम्झाए थो उहे आहे तूं काॾे कजनि, कढबियूं काॾे, हुकुम त रब जो इहो आहे। पोइ जेकॾहिं ईअं हलबो त आसानी थी पवंदी। उनखां पोइ छा थो फरमाए, वन किहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम, ॿियो हल इन जो इहो अथव त ग़ैर शादी शुदनि खे निकाहो करायो, शादियूं करायो, परणायो, पुटनि खे नियाणियुनि खे घरड़ो ॾेई छॾियो धार। ईं यकून फुकरा युग़निहुमुल्लाह, जे सुञा हूंदा मिसकीन, छो त हाणे घणा नौजवान रीम था चवनि त मूंखे नौकिरी मिले पोइ पढ़ण पुस। रब थो फरमाए सुञो हूंदे त अलाह तुंहिंजी रोज़ीअ में बरकत विझंदो, निकाह खां रुकावट कान्हे का। के चवंदा अञा पढ़े पियो थो, अब असां पढ़ंदे पंहिंजनि बचनि खे पढ़ायो आहे, मौली मोहम्मद इदरीस मदरसे में पढ़ंदो हो, 7 पुट मुंहिंजा पढ़ियल आहिनि, 7 इहे पढ़ाईंदे मदरसे में पढ़ंदे पढ़ाए अथमि, कहिड़ो नुक़सानु थियो। विफ़ाक़ जा इम्तिहान ॾाई आया, पास थी आया, सुठियुनि मार्कुनि सां पास थिया। इल्मु अलाह जी तक़सीम आहे, जंहिंखे नसीबु हूंदो ओतिरो कंदो, वरी पढ़े थो। इहे बहाना न करणु खपनि। गैर शादी शुदा खे निकाह कराइबो, शादी कराइबी त हया अख़लाक़ तंदुरुस्तीअ जो बचाव थी पवंदो। अलाह ताला फरमाए थो मिसकीन हूंदो त मां तव्हांजी मदद कंदुसि। वल्लाहु वासिउन अलीम, अलाह कुशादो आहे, अलाह जो इल्मु बि कुशादो आहे। हे अहकाम रब इन करे थो सेखारे जो असांजी मशीन ठाही रब आहे, त इन जा दस्तूर ऐं कानून बि रब ई ॾसींदो। उन्हनि ते हलबो त कामयाब, न हलबो त नाकाम। मिसाल ॾेई छॾियां, मोटर साइकिल जंहिं ईजाद कई उन चयो त हीअ हलंदव पेट्रोल ते, पर जिन असां हुन में लस्सीअ जा 2 लीटर विझी हलाईंदासीं मोटर साइकिल त कान हलंदी, छो त जंहिं ठाही आहे उन उसूल ठाहियो आहे पेट्रोल जो। या न को हाणे डीज़ल ते हलंदी, न को क्रूड ऑयल ते हलंदी, न को लस्सीअ ते हलंदी पेट्रोल ते। हीअ असांजी इंजन मर्दनि मायुनि जी ठाही रब आहे, उहा हलंदी इन्हनि उसूलनि सां जेके रब ॾसे कानून। पोइ कानून जो किताब हीअ आहे, हिन में कानून आहिनि, उसूल आहिनि। घर जा उसूल हे आहिनि, ॿाहिरि जा उसूल हे आहिनि। अलाह न सम्झाए त ॿियो केरु सम्झाए। रब खे पार था अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾुखिड़ी ॻाल्हि लॻी हुजे त माफ़ी, अॻिते इनशाला ताला 3 सालनि ते वरी इनशाला ताला इहो बसि न ॿुधंदो। ॾुखिड़ो आहे, मूंखे बि सुझे थो त केतिरनि खे ॾुखियो लॻंदो आहे, पर कड़ी दवा में फ़ाइदो वॾो हूंदो आहे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद अल्लाह साईं ॿिनी जाननि जी भलाई नसीब फरमाए, क़ब्र क़यामत जो अज़ाब मुंहिंजा अल्लाह साईं बे औलादनि खे साले औलाद अता फरमाए। मुंहिंजा अल्लाह साईं तो असांजे बचनि खे घर भातियुनि खे नेक कर, न मस्जिद खे न मदरसे खे, असांजे घरनि खे आबाद।
کریم بے روزگارن کے حلال جی روزی نصیب فرما روزی میں برکت نازل فرما جن حج نہ کیا ان کے کعبۃ اللہ کی زیارت نصیب فرما جاری تے ایمان سا ماری تے ایمان سا آخرت میں اتاری لیکن بھلا رن سا ربنا تقبل منا انک انت السمیع العلیم تب علینا انک انت التواب الرحیم صلی اللہ تعالی علی خیر خلق محمد